क़ौमी अवामी तहरीक ज़िला ठठे जे सदर आसिफ जोकी चयो आहे त अमरेली स्टील मिल जे इंतज़ामिया मक़ामी पहुचनि सां तासुब वारो रवैयो पे रखे थी कि कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। धाबे जी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त धाबे जी मिल एरिया में क़ाइमु निजी फैक्ट्री अमरेली स्टील मिल में लॻभॻि 1500 पौरत कमु कनि था, जंहिंमें मैनेजर खां वठी सिक्योरिटी इंचार्ज समेत 70% ॿाहिरियां माण्हू भर्ती थियल आहिनि, जेके हर रोज़ मक़ामी पौरतुनि सां माटेली माहवार शुरू करे निजी जेल जा कमु वठनि था। हुन वधीक चयो त जेकॾहिं को बि पौरत पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ एहतिजाज करे थो त हुनखे हिसाए बेरोज़गार कयो थो वञे। हुन सरहद जे वज़ीर खे अपील कंदे चयो त फौरी तौर ते निजी फैक्ट्री जे तसव्वुर जे इंतज़ाम जे ख़िलाफ़ कार्रवाई करे मक़ामी पौरतनि खे रोज़गार ॾियारियो वञे। जेके मिलूं आहिनि हिते उहे गैर मक़ामी माण्हुनि खे भर्ती कनि थियूं। सिंध जे मक़ामी माण्हुनि खे हिते जे मक़ामी दाबेची जे माण्हुनि खे हू का बि अहमियत कोन थियूं ॾियनि। ही मिल्स वारा हठधर्मी कंदे जेकॾहिं को हिकिड़ो मौज़न बि घुराईंदा आहिनि, को हिकिड़ो मस्जिद जो पेश इमाम बि घुराईंदा आहिनि, त उहो पंजाब खां ॿियनि इलाइक़नि खां घुराईंदा आहिनि। सिंध जे असुलोकन रहवासियुनि सां, ठठे ज़िले जे माण्हुनि सां, दाबेची जे मक़ामी माण्हुनि सां वॾी नाइंसाफ़ी पई कई वञे। ख़ासि तौर ते विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk